सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ क़ाल मूसा लिक़ौमिही या क़ौमि उज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ जअल फ़ीकुम अंबिया। सदक़ल्लाहुल अज़ीम। हज़रत शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो त आया सथियाम मुंहिंजा बारो चा बंभोर में पसी पहर पुनल जी नहसे नेण ठरियाम पोगूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं। हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो त तड़त माची आइयो पखिन पई पचार। तड़त माची आइयो पखिन पई पचार। नंढी वॾी गंदरी पोयो पाए हार। मरकन मलाहन जा बांधन मथे बार। वॾी जाम जमार जहमयाणियूं माफ़ कयूं। पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां ज़ौक़ शौक़ सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। निहायती वाजिबुल एहतराम सादाते किराम ज़ीवकार उलमा व उफ़ाज़ किराम मेहमानाने गिरामी ऐं प्यारी जमात सदोरी अल्लाह ताला अज़्ज़ व जल जी ज़ात बाबरकात जे मुक़द्दस कलाम क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जे सूरह माइदा सदोरीअ जे 20 नंबर आयत मां कुझु हिस्सो तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। इन जे मुतालिक़ चंद मारूज़ात ख़िदमत में अर्ज़ रखण जो इरादो आहे। घणी दर्द आहे शाल रब करीम नाचीज़ गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन सां गॾोगॾु इहा बि दुआ फरमाईंदा हलो त शाल रब करीम तव्हां असां सभिनी मुस्लमाननि खे हक़ ऐं सच ॿुधी अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन हर साल तव्हां जमात सगोरीअ जो रब करीम मूं गुनहगार खे दीदार नसीब कराईंदो आहे। कॾहिं कॾहिं गैर हाज़िरी बि थी वेंदी आहे। अल्लाह ताला अज़्ज़ व जल जी ज़ात बाबरकात जे प्यारे महबूब मदीने जे ताजदार इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक मीलाद शरीफ में रब तव्हां असांखे अचण नसीब कयो आहे। चओ अल्हम्दुलिल्लाह। दुआ फरमायो त शाल रब करीम असांजी हीअ हाज़िरी पंहिंजे बारगाह ख़ुदामंदी में क़बूल व मक़बूल फरमायो। दोस्ताने गिरामी तव्हां असां अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे महबूब मदीने जे ताजदार
इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद मुबारक में जे खुशी में ही मीलाद शरीफ कंदा आहियूं। हकीकत में मीलाद शरीफ अल्लाह करीम जे शुक्र अदा करण जो हिकड़ो ज़रियो आहे जो अल्लाह सही जा मानड़ा गरजी करे पंहिंजे रब करीम जो शुक्र कंदा आहिनि जंहिं मालिक मिठड़े हेड़ो दिलबर हबीब असां तव्हांखे ॾिनो आहे। चओ अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह असांजे मोहतरम साईं फ़कीर मोहम्मद मुबीन दल साहब हर दिल अजीज मुजाहिद अहले सुन्नत साईं हाफिज अब्दुल जब्बार कीरियो सिकंदरी साहब साईं फ़कीर मोहम्मद याकूब बिया असांजे हिन ॻोठ जा जमायती हुर जमात अहले सुन्नत वारनि गॾिजी करे साईं फ़कीर अब्दुल्ला साईं ऐं उन जे बचड़नि गॾिजी करे मुंहिंजे महबूब जो मीलाद मल्हायो आहे। चओ अल्हम्दुलिल्लाह। रब करीम अज़ व जल जी ज़ात बाबरकात पाण तो फरमाए त मूं थोरो मोमिननि ते कयो आहे त ॻाईंदा बि मोमिन आहिनि। मुझे महबूब जो मीलाद मल्हाईंदा बि मोमिन आहिनि। ये अल्लाह जी मर्जी आ जाते रब करीम चाहे पंहिंजो फज़ल फरमाए। हाणे जेतिरी जमायत वेठी आ ओतिरो ज़ौक़ शौक़ सां मुंहिंजे महबूब जे मथां सलात जो नज़रानो पढ़ायो ताऊं अल्लाह जे पाक क़ुरान जो तर्जुमो कंदो हलां। पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या